तंगवाणी वेझो ॻोठ गुलण दाहाणी में ॾाहाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में ज़मीन जे मामले तां झेड़ो लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि हिक औरत समेत 15 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। हीउ वाक़ियो तंगवाणी वेझो डेरा सरकी पुलिस थाणे जी हद ॻोठ गुलण दाहाणी में ज़मीन जे मामले तां ॾाहाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि विच में पेश आयो आहे। झेड़े में लठियुनि ऐं सिरोटनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो। सिरोटा ऐं लठियूं लॻण सबबि हिक औरत समेत 15 माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची झेड़ो ख़त्म करायो ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ज़ख़्मियुनि में हाकिम अली, इनायतुल्लाह, इम्तियाज़, सैफुल्लाह, शाहिद दाहाणी, रहीम बख्श, अज़ीम दाहाणी ऐं ॿिया शामिल आहिनि। आख़िरी इत्तलाह ताईं वाक़े जो को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।